अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे उहो कुझु ॿुधाइण वारो आहियां जेको कुझु हिन ड्रामे में थियणु खपे ऐं उहो कुझु न थी रहियो आहे। दोस्तों, हिन वीडियो खे सीरियस में न वठिजो। हीअ वीडियो सिर्फ़ यूट्यूब लाइ वीडियो तयारु थी रहियो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, जॾहिं कामदार ख़ुदनि जो खून थींदो आहे, खून थींदे रबनि ऐं राणे वारा ॾिसंदा आहिनि ऐं उतां भॼंदा आहिनि ऐं उते वरी कमाल खान जा माण्हू रबनि राणे वारनि खे ॾिसी वठंदा आहिनि ऐं उन खां पोइ पुछा ॻाछा रबनि राणे वारनि खां केरु पुछंदो आहे, इहो तव्हां ॾिठो आहे। रेस गफ़ार खान पुछा ॻाछा कंदो आहे उन्हनि खां, तव्हां ही खून त न कयो आहे। दोस्तों, ही कमु कंहिंजो आहे? तव्हां ॾिसी रहिया आहियो त पुछा ॻाछा करणु कमु कंहिंजो हूंदो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जांच पड़ताल ऐं पुछा ॻाछा ऐं जांच करणु सिर्फ़ पुलिस जो ई हूंदो आहे। दोस्तों, पर हिन ड्रामे में पुलिस कोन ज़ाहिर आहे। दोस्तों, उन खां पोइ तव्हां ॾिठो त ओठे वारनि खैरूअ खे मारियो, यानी मारे चुका आहिनि ऐं उते वरी पुलिस अस्पताल में न आई आहे जांच पड़ताल करण जे लाइ। दोस्तों, तव्हां ॾिसंदा आहियो ड्रामनि में पुलिस अस्पताल में ईंदी आहे, मरीज़ खां जांच पड़ताल करण ईंदी आहे त तोखे कंहिं मारियो आहे, या वरी उन्हनि जे पोयनि वारसनि खां पुछंदी आहे त हिन खे कंहिं मारियो आहे। पर इहो बि हिन ड्रामे में न थी रहियो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं अब्बास मारींदो आहे लुकमान खे, उन खां पोइ वरी साॻियो रेस गफ़ार खान पुछा ॻाछा जे लाइ रबनि ऐं राणे वारनि खे घुराईंदो आहे। दोस्तों, छा हक़ीक़त में बि ईअं ई थींदो आहे? पुछा ॻाछा करण जे लाइ वॾेरा घुराईंदा आहिनि या वरी पुलिस जांच पड़ताल कंदी आहे? दोस्तों, तव्हां ई ॿुधायो त हिन ड्रामे में पुलिस अचणु खपे या न। ऐं हा दोस्तों, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हिन ड्रामे में पुलिस जो कमु आहे या न। इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, हिन वीडियो खे सीरियस में न वठिजो। ही वीडियो सिर्फ़ यूट्यूब जे लाइ तयारु कई वई आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे ऐं आबाद रखे।